आवाज छा मसलो आ केर हो तहां? असां सोनिया आया हुआ 5 क्लास में पढ़ंदो आया। छा नालो अथई? यासिर अली नालो आहे मुंहिंजे पीउ जो नज़र हुसैन नालो आहे। स्कूल मां मोटी मां सैलून ते कमु सिखण वेंदो आहियां। राति जो मोटी पोइ अचां त उस्ताद छॾी वई ॿाहिरि रोड ते उतां छोकिरा आहे 10 मिंट हर भरो कचे ॻाल्हाए पेपर ते कमरे में गिले आहे। थोरी दफ़े ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई कपिड़ा लाहे हेॾे ॾिठो मूंखे धक बि हयां अथई ऐं उते मुंहिंजा ॿाहिरि अची विया रड़ियूं कयूं आहिनि। उते मुंहिंजा ॿाहिरि अची विया उन लाइ न त मूंखे अलाए छा शइ करे इंसाफ़ कयो। तंहिंखां पोइ साईं जेको आहे मूं भॼी पहुतो आहे वञी वरी फिरी विया आहियूं थाणे ते NC कराई अथऊं। NC कराई अथऊं जेका तव्हांखे मोबाइल ॾियूं था वञूं। मोबाइल वारनि ॾे विया आहियूं। मोबाइल वारनि खे चयोसीं मोबाइल वारनि चयो पैसा ॾियो तंहिंखां पोइ हलंदासीं ईअं असां तव्हां ॾे न हलंदासीं। मां चयो थाणे ते मूंखां 1000 रुपये जो वरितो अथनि तव्हां सां ॻाल्हायो अथनि हे तव्हांजो नंबर मूंखे ॾिनो अथनि त फिराणे माण्हू वञी ॾियो नंबर तव्हां सां न हले त असां सां वरी ॻाल्हाईंदो पाण। मां चयोमांसि तव्हां मुंशी खे चयुमि तव्हां नंबर पंहिंजो ॾियो न हलनि त मां तव्हां सां ॻाल्हायां की बाबा तो इहो नंबर आहे हलंदा कीअं न असां चऊंसि था। हुननि मूंखे बावजूदि हुनजे जवाबु ॾेई छॾियो। मां चयो सुभाणे राति जो टाइम आहे कोई मसइलो हिन में वधी वञे बचे जहिड़ी ॻाल्हि आहे सुभाणे मूंसां हुते किनो करने हेतिरी कई अथनि। तव्हांजो छा मुतालबो हाणे असांजो मुतालबो आहे पुलिस बि हुन ते नथी अचे असांजो हक़ु थिए। पुलिस खे अपील था कयूं मथे वॾनि ऑफिसरनि खे त मुंहिंजे बचे सां ज़ुल्म थियो आहे। ग़रीब मिसकीन मज़दूर आहे मां मज़दूरियूं करे एतिरा बचा कया आहिनि हिन महिल ताईं अहिड़ा